टंडो जहान मोहम्मद ने बल्दियाती इलेक्शन 2022 जे हवाले सां पीपी नामज़द जनरल काउंसलर वार्ड 10 जे उम्मीदवार इस्माइल ख़ान कलोई पंहिंजे ॻोठ बालू जो कुंभ में कानर गजाड़ी कोठाई, जंहिं जी शुरूआत क़ुरान पाक जी तलावत सां थी। इन खां पोइ संद जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पाराए आजियां कई। बाद में पीपी नामज़द चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद ऐं तालुका डिगड़ी सदर मीर ख़ुदा बख्श उर्फ जानी टालपुर सिटी सदर अब्दुल सलाम बलोच ऐं अक़लियती बिरादरी जे भील मेघवाड़ कोहली वरियंग में शिरकत कई, जंहिंमें पीपी नामज़द चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद सभिनी बिरादरी जे माण्हुनि सां मिली ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त असांजो इहो मंशूर आहे त ग़रीबनि जी ख़िदमत करियूं। इन्हनि ते पीपी तालुका सदर मीर ख़ुदा बख्श टालपुर उर्फ मीर जानी ख़ान चयो त काज़ी नूर मोहम्मद सांद तमामु सुठी सोच रखंदड़ इंसान आहिनि। अॻु बि टंडो जान मोहम्मद जा नाज़िम रही चुका, शहर जी आवाम लाइ बहितर कमु कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।